नाज़रीन, चेल्हार में करोड़े रुपयनि जी लागत सां ठहियल आरओ प्लांट गैरफाल बणियल आहे। पब्लिक हेल्थ जी नाअहली जे करे रहवासी पीअण जे साफ़ पानी खां महरूम आहिनि। पेश आहे आबिद लोंगाणी जी रिपोर्ट। चेल्हार में करोड़नि जी लागत सां ठहियल आरओ प्लांट खे केतिरे ई अरसे खां ताला लॻल आहिनि। हिन प्लांट मां शहरवासियुनि खे हिकु ॾींहुं बि मिठो पाणी नसीब न थियो। कुझु वक़्तु अॻु हिन आरओ प्लांट मां शहरवासियुनि खे गॾा गाॾियुनि वसीले पैसनि सां खारो पाणी मिलंदो हो। हींअर केतिरे ई अरसे खां इहो पैसनि सां पाणी मिलण बि मुहाल बणिजी चुको आहे। ऐं आरओ प्लांट खे पब्लिक हेल्थ वारा ताला लॻाए चाबियूं पंहिंजनि विहाणनि हेठां रखी पाण एसी कमरनि में आराम सां सुतल आहिनि। जॾहिं त चेल्हार शहर जे 15,000 खां बि वधीक आबादी पीअण जे पाणी खां बि महरूम बणियल आहे। कुझु सालनि खां ईंदड़ मिठी खां चेल्हार मिठे पाणी जी पाइप लाइन जो कमु अध में रुकियल आहे। इन सां वाबस्ता बि शहरनि जा मिठे पाणी वारा ख़वाब अधूरा बणियल आहिनि। जॾहिं त शहर में पाणी हलंदड़ वाटर सप्लाई स्कीम तक़रीबन नाकामी जे किनारे ते पहुतल आहे। शहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि में इहा पाणी जी लाइन जेका ज़रूरत मुताबिक़ पाणी नथी पहुचाए। शहरी मुख़्तलिफ़ माण्हुनि जे ट्यूबवेलनि तां पाणी पंहिंजे पैसनि जो ख़रीद करे पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करण लॻा ऐं इन पाणी खोट ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शहरी सरापा एहतिजाज बि थींदा रहिया, जंहिंजो हिन वक़्त ताईं कोई असरु न थी सघियो आहे। पाणी खोट ॾींहों ॾींहुं वेतर वधंदी वञे थी। इन सिलसिले में चेल्हार जे शहरनि पब्लिक हेल्थ थर पार्कर ऐं डिप्टी कमिश्नर थर पार्कर खे चितार ॾींदे चयो त जो आरओ प्लांट केतिरे ई वक़्त खां ख़राबु आहे ऐं मिठे पाणी जी पाइप लाइन जो कमु बि अध में रहियल आहे। तक़रीबन अधु किलोमीटर जो मुफ़ासिले ते असांजी लाइन थी आहे ख़राबु, उनजो कमु नथो हले। पब्लिक हेल्थ जी नाअहली जे करे असांजो आरओ प्लांट केतिरे टाइम खां बंदि आहे, उनखे ताला लॻल आहिनि। ड्रेनेज सिस्टम बि तबाह थी वियो आहे। इंतिज़ामिया खे घुरिजे त आरओ प्लांट जो मसइलो ऐं पीअण जे पाणी जो मसइलो जल्द खां जल्द हल कयो वञे कि शहरी परेशानी खां बची सघे। त असांजे पाड़े में पाणी लाइ ॾाढी परेशानी आहे। शहर जो आरओ प्लान हो उहो बि ख़राबु थी वियो आहे। उनजे करे असांजे ॿारनि जी तइलीम बि ख़राबु थी वई आहे। असांखे पाणी नथो मिले, उनजी पाणी जी ॾाढी परेशानी आहे। उनजे करे या त फ़ौरन इहो आरओ प्लान सही कयो वञे या त असांखे ॿियो नओं आरओ प्लान ॾिनो वञे शहर में, जेको इहा असांजी पाणी वारी मुश्किलात आहे इहो दूरि थिए। पाणी जो वॾो मसइलो आहे। आरओ प्लांट आहे हिकिड़ो, उहो बि ख़राबु पियो आहे 15-20 ॾींहं खां। तंहिंजे करे इंतिज़ामिया खे इल्तिजा थी कजे त असां थर पार्कर जे यूसी चेल्हार में जेको वॾो आरओ प्लांट आहे हुनजो मसइलो हल कयो वञे ऐं मशीनरी ठीकु कई वञे, पाणी जेको सो ॻोठाणनि खे पहुचायो वञे त महिरबानी थींदी। पाणी जी वॾी किल्लत आहे। घणे टाइम खां सियारे जी मौसम त असां सही कढी वियासीं, हाणे गर्मी जी मौसम में पाणी जी सही रसाई नथी थिए ऐं बिल्कुलु नथी थिए। पाणी जी वॾी किल्लत आहे ऐं सरकारी आरओ प्लांट जेके लॻल आहिनि उहे नाकारा थी विया आहिनि। हुननि जी को देखभाल कोन्हे ऐं पाणी जो प्रेशर ठहे नथो जेको घरनि ताईं पाणी अचे। हिकिड़ी लाइन आहे, हुनमें कई कनेक्शन आहिनि, प्रेशर ई नथो ठहे जो आख़िरी ताईं त पाणी पुॼे नथो। पहिरें जेके कनेक्शन आहिनि हुननि ताईं वॾी मुश्किल सां पाणी अचे थो। जे घर जी ज़रूरत पाणी जेतिरो आहे हुन अधु जो पाणी बि नथो पहुचे ऐं ॿियो पाणी असांखे वरी पैसनि जो ख़रीदणो पए थो। ॾुखियायूं आहिनि पाणी जूं। असां मुतालबो था कयूं सिंध गवर्नमेंट खां, पब्लिक हेल्थ वर्कर खां त हीउ असांजो पहिरियों मसइलो पाणी जो हल करे। चेल्हार शहर जो पहिरियों मसइलो पाणी जो हल करे। असां पाणी जुड़ाए कोन थो नी, मज़दूरी करां, मज़दूरी बिना असांजा वक़्तु हलाए कोन थो नी। हा न, हिकु पाणी पीअण वारो उहो असां न कोन थो जुड़े नी। कैमरामैन फ़कीर सजाद सां गॾु आबिद लोंगाणी, मेहरान टीवी, चेल्हार।